ब्रेकिंग न्यूज़ नासिर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे राजधानी वारे शहर कराची खे पानी सप्लाई कंदड़ लाइन फाटी पई। ढाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजलीअ जो वॾो ब्रेकडाउन सां 72 इंच जी 5 नंबर लाइन धमाके सां फाटी पई। क़ौमी शाहरा खे मिलाईंदड़ रोड ते पाणी अचण सबबि केतिरनि इलाइक़नि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर रशीद जाखरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आगाह कजो। जी, सिंध जे राजधानी शहर कराची के पानी सप्लाई कंदड़ ढाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जो वॾो ब्रेकडाउन सबबि पंप हाउस मुकम्मल बंद ऐं ब्रेक प्रेशर सबबि 72 इंचनि जी 5 नंबर लाइन जेकी आहे उहा धमाके सां फाटी वई आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी जी सप्लाई मुअत्तल थी वई आहे। लाइन फाटण सबबि पानी ढाबे जी पंप हाउस कॉलोनी ऐं ॻोठ में काहे पियो आहे। ढाबे जी पंप हाउस कॉलोनी ऐं क़ौमी शाहरा खे मिलाईंदड़ रोड ते पानी अचण सबबि ढाबे जी पंप हाउस जे शहरी इलाइक़नि सां आरज़ी तौर ते ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। जॾहिं त बिजली जी ब्रेकडाउन सबबि ढाबे जी पंप हाउस मुकम्मल बंदि आहे। बिजली बाद पानी जो रीस्टोर जो अमल शुरू कयो वेंदो। रीस्टोर में 24 कलाकनि खां वधीक वक़्तु लॻंदो। रीस्टोर बाद पानी जी सप्लाई बहाल कई वेंदी आहे। जो चवणु आहे रेज़िडेंट इंजीनियर वाटर बोर्ड जो, जॾहिं त पानी तमामु घणो आहे ऐं पानी इन जो ई चवणु आहे त पानी तमामु घणो आहे जो नेकाल बाद मरमती कमु शुरू कयो वेंदो। मरमती कम में 24 खां 36 कलाक लॻी सघनि था, इहो चवणु आहे हिते जे वाटर बोर्ड वारनि जो। जॾहिं त कंहिं इलाइक़नि ढाबे जी पंप स्टेशन ते जे बिजली 6:25 ते बहाल करे छॾी आहे। इहो तर्जुमान जो चवणु आहे। जॾहिं तर्जुमान वधीक ॿुधायो आहे त बिजली बहाल थियण बाद शहर खे पाणी जी फराहमी शुरू कई वई आहे ऐं जॾहिं त वाज़े रहे त कंहिं इलेक्ट्रॉनिक पारां 5:30 ते बिजली जी ओचितो ब्रेकडाउन थियण सबबि ढाबे जी गारो पंपिंग स्टेशन जी मुकम्मल तौर ते जेकी बंदि थी वई हुई, जंहिंजी करे शहर खे आरज़ी तौर ते पानी जी फराहमी मुअत्तल थी वई हुई, जेका बहाल करण जी कोशिशि कई पई वञे। इहो तर्जुमान जो चवणु आहे। जी।